ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। दाद लगारी में तव्हां शेयर कयूं पिया। दाद लगारी में हुरन जे रूहानी पेशवा पीर साईं पागारे सैयद शाह मर्दान शाह जी 93वीं सालगिरह मल्हाई वई आहे। बरकत बोज़दार की रिपोर्ट मुताबिक दाद लगारी में हुरन जे रूहानी पेशवा सत्यन पीर पगारे सैयद शाह मर्दान शाह जी 93वीं सालगिरह मल्हाई वई। मुस्लिम लीग फे यूसी दाद लगारी के कारकुनन केक काटे सालगिरह तकरीब कई। सालगिरह तकरीब में प्रेस क्लब दाद लगारी के सदर अमजद लगारी, जनरल सेक्रेटरी नदीम महर, अब्दुल सत्तार लगारी, शहरी इत्तेहाद दाद लगारी के सरपरस्त कारी बशीर लगारी, मुस्लिम लीग फंक्शनल दाद लगारी के सदर लश्कर खुश्क अब्दुल रज़ाक महर, अली नवाज महर, राणो बोज़दार, रियाज लोहर, सिकंदर लोहर, खलीफो ईसा बोज़दार, हनीफ मुलाणो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि चयो त पीर साईं पागारे शाह मर्दान शाह जी ज़िंदगीअ जा पहलू मुल्की सलामतीअ लाइ नुमाया रहिया आहिनि। अॼु 22 नवंबर ते संदसि सालगिरह जो ॾींहुं आहे। मुल्की सियासत ऐं सरहदनि जे हवाले सां पीर शाह मर्दान शाह जो लाज़वाल ख़िदमतूं आहिनि, जंहिंखे तारीख़ सदाईं सुनहरे लफ़्ज़नि में यादि कंदी रहंदी। अॻवाननि हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे जे सालगिरह ते संदसि समूरी ज़िंदगीअ ते ख़िताब कयो। तकरीब के आखिर में मुल्की सलामती लाइ ख़ास दुआऊं घुरियूं वियूं।